ब्रियासिटी जे वार्ड नंबर 1 जे कल्होड़ा बिरादर जी मासूम ॿारनि ऐं 50 खां मथे शहरियुनि सां गॾु ब्रियासिटी पुलिस जे ज़ुल्म ॾाढ ऐं कूड़नि केसनि में फासाइण ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणनि जो चिताव ॾिनो। एहतजाज कंदड़ में ग़ुलाम सरवर कल्होड़ो, इशफाक अहमद, दिलशाद अहमद, साजिद अली जुणेजो समेत ॿियनि नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ शहरियुनि मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त ब्रियासिटी पुलिस जे SHO ऐं ड्यूटी इंचार्ज पुलिस एहलकारनि असां ग़रीब मिस्किन पौरतुनि ख़िलाफ़ ज़ुल्म ॾाढ जी इंतिहा कंदे रण ॿारे ॾिनो आहे। हुननि चयो त पुलिस असां मथां कूड़नि केस दाख़िल करे रिश्वत जी लखे रुपया घुर कई आहे। असां पारां पैसा न ॾियण जी सूरत में वधीक कूड़ा केस दाख़िल करण जी धमकियूं ॾियनि था। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरफ फ़िरोज़, सेशन जज नौशरफ फ़िरोज़ समेत आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई त ब्रियासिटी पुलिस जे ज़ुल्मनि ऐं ॾाढ खां तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।